नवंदरो न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया नवंदरो खां। नवंदरो लॻे केटी ममताज़ थाणे जे हद कचे वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु नौजवान क़तल ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो। ॻोठ मिठो खोड़ो वासी 20 वरनि जो गुलज़ार पुटु सोनल गोलियूं लॻण करे थॾे ते क़तल थी वियो, जॾहिं त संदसि सौटु इरफान पुटु ख़ुदा बख़्शो खोड़ो ज़ख़्मी थी पियो। इतलाह ते नौजवाननि जा वारस ऐं केटी ममताज़ थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मीअ खे खणाए नवंदरो इस्पताल पहुचायो, जिते ज़ख़्मीअ खे तिबी इमदाद ॾिनी वई, जॾहिं त मक़तूल जे लाश जो पोस्टमार्टम करण बैदि लाश जो वारसनि हवाले कयो वियो। लाश जो घर पहुचण ते घर में रोज़ राड़ो पइजी वियो। इस्पताल में दाख़िल ज़ख़्मी इरफान खोड़ो ॿुधायो त मां पंहिंजे सौट गुलज़ार सां गॾु झंग मां काठियूं करण वियो हुयुसि, जिते हथियारबंदनि असांजे मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें सौटु गुलज़ार गोलियूं लॻण करे थॾे ते मारिजी वियो ऐं मूंखे ॿांह में गोली लॻी आहे। असांजो भुट्टा धुर सां पुराणो खूनी तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां भुट्टा धुर जे हथियारबंदनि असां ते फायरिंग करे सौट खे क़तल ऐं मूंखे ज़ख़्मी कयो आहे। उन ॾस में DSP नवंदरो निसार बिरोही ॿुधायो त नौजवानो काठियूं करण लाइ झंग विया हुआ, जिते हथियारबंदनि हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें हिकु नौजवान खे क़तल ऐं ॿियो ज़ख़्मी थियो आहे। वाक़े जो कारण ज़ख़्मीअ जे बयान मुताबिक़ भुट्टा खोड़ा तकरार ॿुधायो पियो वञे। वधीक जांच करे रहिया आहियूं। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो नवंदरो न्यूज़।